वेलकम बैक नाज़रीन। अवांखे ॿुधाईंदा हलूं त असां सां गॾु शबीर लाचारी साहब वेठा आहिनि। जी शबीर, तव्हां हाणे कुझु ॿुधायो असांखे त अलाह ॾिने मां तव्हांखे को सुठो को हिकिड़ो गीत ॿुधाए छॾियो। मशवरो माण्हुनि ॾिनो मांदो थी पवंदे मियां दहकी चयो दिल मूं चयो मुश्किल प्यार बिना पंहिंजो जीअण है वरी न दर ते अचूं वरी न दर ते अचूं पर सजण सरे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी वरी न दर ते अचूं असीं अव्हां जे मिलण लाइ वाज था पायूं असीं अव्हां जे मिलण लाइ वाज था पायूं असीं अव्हां जे मिलण लाइ वाज था पायूं है वाज था पायूं अव्हां जी वाग असां ॾे सजण वरे नथी अव्हां जी वाग असां ॾे कॾहिं वरे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी वरी न दर ते अचूं पर सजण सरे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी वरी न दर ते अचूं अखियूं परे न करियूं था अव्हां जे ज़ुल्फ़नि मां अखियूं परे न करियूं था अव्हां जे ज़ुल्फ़नि मां अखियूं परे न करियूं था अव्हां जे ज़ुल्फ़नि मां अव्हां जे ज़ुल्फ़नि मां अव्हां जे सिर जो कसम अव्हां जे सिर जो कसम बाड़ तब मरे नथी अव्हां जे सिर जो कसम बाड़ तब मरे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी वरी न दर ते अचूं पर सजण सरे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी वरी न दर ते अचूं मुसीबतुनि सां लड़ी था पऊं असां बज़मी मुसीबतनि सां लड़ी था पऊं असां बज़मी मुसीबतनि सां लड़ी था पऊं असां बज़मी अलाह सां बज़मी इन्ही करे त मथां इन्ही करे त मथां हिकु नबी करे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी वरी न दर ते अचूं पर सजण सरे नथी अव्हां जी बेरुखी दिल ते असर करे नथी वरी न दर ते अचूं जबरदस्त माशाल्लाह बिल्कुल फर्स्ट टाइम असां लगे न तो गलत फील्ड में अची लगंदो आहे काफ़ी दोस्त असां मतलब बैकग्राउंड में असां जॾहिं न्यूज़ पढ़ंदा हूं त असांखे शबीर लाचारी जेके आहिनि उहे रिपोर्ट कंदा आहिनि अॼु असांखे माना हिकिड़ो नओं अंदाज़ मिलियो आहे शबीर साहब जो जिन असांखे साम्हूं असांखे माना हिकिड़ी सुठी गज़ल ॿुधाई आहे शबीर साहब जे जेके गीत मां ॿुधंदो रहंदो आहियां अक्सर
पोइ हुन ज़ुल्फ़नि जो ज़िक्र मिड़ी सवाइ हूंदो आहे मतलब ही 80 आहिनि न कंहिंजी ज़ुल्फ़नि जा थी सघे थो कमाल हूंदा मुंहिंजो निसार रज़मी साहब जी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांजी रूह जी हिकिड़ी ग़िज़ा आहे ऐं अॼु जो ॾींहुं बि अहिड़ो ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे त सिंगिंग बि थींदी रहंदी इन हवाले सां अॻिते बि शबीर साहिबु असां सां पूरी असां शबीर साहिब खे बुक कराए छॾियो आहे छो त ईद जो ॾींहुं असांजो भई आम ॾींहुं त तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾु हूंदा आहियो फील्ड में हूंदा आहियो ऐं अॼु जेको असां स्पेशली तव्हां असांखे पंहिंजो जेको सो टाइम ॾियो ऐं उन खां बाद में तव्हांखे वरी आज़ादी हूंदी पोइ तव्हां पूरे मतिलबु अॻी जेका ईद नेक्स्ट ईद जेका ईंदी क़ुर्बानी वारी ईद साईं खां ॿुधूं था तमामु घणी साईं खां ॿुधंदासीं बिल्कुलु शाइरी कंदा आहिनि त उन्हनि खां बि त पुछूं त तव्हां छा मतिलबु सुठो ईद जे हवाले सां या तमामु वॾो राज़ हो असांजो जेको नसीर साहिबु आश्कार करे छॾियो नंढड़ा साहब आहिनि शबीर असां नसीर साहिब ॾांहुं ईंदासीं इंशाल्लाह उन्हनि खां कुझु पुछंदा हुसैन मंसूर साहब हा हुसैन मंसूर साहब राज़ हुयो शाइरी जो घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे तव्हां शाइरी कंदो आहियां ऐं पहिरें भेरे सो मीडिया जे साम्हूं मोस्टली मां न कंदो आहियां अॼु त करणी पवंदी ऐं न वरी मुशर्म ईंदो आहियां पर अॼु मुंहिंजो हिकिड़ो नज़म हुयो उन जो कुझु सिटूं मूंखे यादि आहिनि 4 सिटूं आहिनि मां तव्हांखे ॿुधायां थो सिंधी में लिखियो आहे जेका तक़रीबन 70-80 साल अॻु में हाणे तुंहिंजी शाइरी जेका आहे उर्दू में इहा आहे किताब हिकिड़ो लिखियो आहे मुंहिंजो पब्लिश न थियो आहे सिंधी में हिकिड़ो किताबु शायदि थियो आहे उहो शाइरी त न आहे उहो असल में तारीख़ ते आहे हींअर जेको किताबु आहे उर्दू ते आहे शाइरी में शाइरी आहे हुन में ऐं बाक़ी सिंधी में शाइरी बि कई कंहिं ज़माने में कुझु अहिड़ी शाइरी बि कई जेका मुतज़ाद हुई असुल में उन में समाजी रवैयनि खे ॾाढो ललकारियो वियो हुनजे करे उहा शाइरी मूं दॿाए बि उहा शाइरी सिर्फ़ु मतिलबु तव्हां ईअं कई आहे उहा किथे लिखियल बि आहे मतिलबु हथी कई आहे किथे किताब जी शिकल ॾिनी आहे उनखे न उनखे मां किताब जी शिकल न ॾिनी सिर्फ़ु बुक कापी ते ज़माने में हूंदी कंप्यूटर त हुयो ई कोन कॉलेज वारे ज़माने में हूंदा हुआसीं उन ज़माने में लिखंदा हुआसीं उहे डायरियूं जी डायरीज़ जेके आहिनि उहे पियल आहिनि हुसैन साहिबु असांखे ॿुधायो आहे त मतिलबु ही पंहिंजी वाइफ खां इंतिहाई इम्प्रेस आहिनि त रोमेंटिक शाइरी बि हूंदी न रोमांटिक शाइरी न कंदो आहियां मां मोस्टली इनकलाबी अच्छा फौजी तव्हांखे ख़बर मां इवनिंग शिफ्ट में तक़रीबन मां कमु कयो आहे काफ़ी अर्सो मुंहिंजो इवनिंग शिफ्ट में रहियो हुसैन मंसूर साहिब बि पहिरियों असां सां गॾु इवनिंग शिफ्ट में हूंदा हुआ त अॼु नसीर साहिबु प्रोग्राम में इनवाइट कयो माशाल्लाह आया आहिनि त माना हुन जा अंदरि जो जेको आवाज़ु हुयो उहो माना असां थोरी देरि में ॿुधंदासीं की हिकिड़ा शाइर बि आहिनि ऐं पंहिंजे कम सां कमु रखण वारा माण्हू आहिनि मतिलबु ऐं हा इन हवाले सां अॼु ख़बर पवंदी की मतिलबु जेका ख़ामोशी जेका आहे उहा तव्हांजी शाइरी जी सूरत में असांजे साम्हूं अचण वारी आहे त तव्हां असांखे छा ॿुधाइणु चाहींदो मतिलबु कहिड़ी शाइरी आहे जेका ॿुधाईंदो उर्दू में शाइरी आहे हिते मां कंहिं हिकिड़े दोस्त खे तव्हांजो हिकिड़ो फेवरेट दोस्त आहे जेको हर वक़्तु तव्हां सां गॾु हूंदो आहे उनखे मां मेंशन करणु चाहींदुमि की जेकॾहिं तव्हां ॿुधो था पिया त तव्हां पंहिंजे हुसैन मंसूर खे ॿुधी वठो जेको हिन वक़्तु ताईं तव्हां वटि माना हिकिड़ो गुमसुम शाइर जेको हुयो उहो अॼु ज़ाहिर थियणु वञी रहियो आहे त इहो तव्हां स्पेशली इहो अॼु असांजे हिन प्रोग्राम जे तवसुल सां जेको इहो तव्हांखे असां डेडिकेट कयूं था खिज़ां देखी है ख्वाबों में खिज़ां देखी है ख्वाबों में ज़रा जल्दी चले आओ है उलझा दिल अज़ाबों में ज़रा जल्दी चले आओ वाह वाह ज़बरदस्त सुनो कल शाम की धड़कन में तेरा नाम गूंजा तो सुनो कल शाम की धड़कन में तेरा नाम गूंजा तो मची हलचल शराबों में ज़रा जल्दी चले ज़बरदस्त तमाम सुठो फासलों से फासले और बढ़ते हैं मोहब्बत में सही फासलों से फासले और बढ़ते हैं मोहब्बत में लिखा है किताबों में ज़रा जल्दी चले वाह ज़बरदस्त तमाम सुठो सुना है दीद तेरी भी मसावी है इबादत के वाह सुना है दीद तेरी भी मसावी है इबादत की सुना है दीद तेरी भी मसावी है इबादत के इजाफा हो सवाबों में ज़रा जल्दी चले वाह वाह ज़बरदस्त तमाम सुठो तमाम ज़बरदस्त मेरे मंसूर मैं मुझ में असल में मंसूर मुझे तखल्लुस है शायरी में इस्तेमाल कंदो आहियां ज़बरदस्त मेरे मंसूर मैं मुझ में तेरी खातिर बताओ तो मेरे मंसूर मैं मुझ में तेरी खातिर बताओ तो रहूं कब तक हिजाबों में ज़रा जल्दी चले आओ वाह फर्स्ट क्लास चले भी आओ के गुलशन का कारोबार चले इहो असां शबीर साहिब खां ॿुधंदासीं की इन हवाले सां छो त शबीर साहिब हिकिड़ा तमामु घणा मतिलबु इन हवाले सां आहिनि पर हाणे फौजिया कुझु मतिलबु ईद जे हवाले सां छो त ईद जो हिकिड़ो एॾो वॾो ॾींहुं आहे इन हवाले सां असां नसीर साहिब खां कुझु सवालात पुछंदासीं त उहे मतिलबु ईद जे हवाले सां त मतिलबु नसीर साहिब कीअं पिया ॾिसो मतिलबु सहाफ़ती लॾे में अचण खां पहिरियां वारी जेका ईद हूंदी हुई उन में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो ऐं उन खां बाद जी जेका हाणे जेका ईद गुज़रे पई इन में कहिड़ो फ़र्क़ु मसरूफ़ियतूं घणियूं आहिनि
हाँ उहा त आहे ई आहे पर शुरू में त मुंहिंजे करियर जी स्टार्ट थी 2003 में अख़बारुनि खां हुसैन साहिब खे ख़बर त तॾहिं ईअं थींदो जो अख़बारुनि में वरी बि ईद वारे ॾींहं ते अख़बार बंदि हूंदी ॿ ॾींहं हिकिड़ो ॾींहुं मोकल हूंदी पोइ तॾहिं बि असां माना क्रोध कंदा हुआसीं त यार हिकिड़ो ॾींहुं छुटी आहे या हिकिड़ो ॾींहुं मोकल आहे इहो छा आहे पोइ वरी जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया में अचणु थियो हिकिड़े ॾींहं वारी मोकल बि वई इहो वॾो फ़र्क़ु आहे अख़बार त वरी बि हिकिड़े ॾींहं लाइ बंदि थिए थी चैनल खे तव्हां हिकिड़े सेकेंड लाइ बि ब्लैक ऑफ नथा करे सघो सो वॾो फ़र्क़ु इहो आहे जो ईद वारे ॾींहुं ज़ाहिर आहे ऑफिस में ई मोस्टली ईअं थियो आहे ऐं बि अवां इन्हनि जे प्रोसेस में ज़ाहिर गुज़री आयो आहियां डेस्क ते ख़बरूं ठाहियूंसीं पोइ न्यूज़ पढ़ियूंसीं पोइ प्रोग्राम कयासीं हाणे हिकिड़े इंतज़ामी उहिदे ते आहियूं असल में उन ज़माने में असां इंतज़ारु कंदा हुआसीं त एपीएनएस जी डिक्लेरेशन अचे असांखे ख़बर पए साल में असांखे घणियूं मोकलूं थियण वारियूं आहिनि ऐं असां 10 ॾींहं गणे रखंदा हुआसीं त हे 2 ॾींहं ईद जा हे आशूरे जा अगस्त पोइ तय कंदा हुआसीं त ॾींहंनि में असांखे छा करिणो आहे हाणे तक़रीबन मोकलूं घटिजी वियूं ख़तमु थी वियूं आहिनि एपीएनएस वारनि बि अख़बारुनि बि घटिजी वियूं ख़तमु थी वियूं आहिनि सो इहो वॾो फ़र्क़ु आहे अच्छा नसीर साहब तव्हां बि त कुझु ॿुधायो असां अव्हां खां ॿुधंदासीं मूंखे ख़बर पई आहे त तव्हां थोरो झुंगारींदा आहियो ऐं बाद में ईंदसि पहिरियों अव्हां हाणे कुझु ॿुधायो कुझु तव्हां ब्रेक में तव्हां ॿुधायो मुंहिंजी दिलि जा सहारा हलिया मुंहिंजी दिलि जा पियारा हलिया दिलि तोखे सॼे शबो रोज़ रोए दिलि तोखे सॼे शबो रोज़ रोए मुंहिंजी दिलि जा पियारा हलिया मुंहिंजी दिलि जा सहारा हलिया मुंहिंजी दिलि जा पियारा हलिया घणा माण्हू रोज़गार खांदा आहिनि अच्छा सिंगिंग जे हवाले सां असांखे पुछणु ॾियो न ज़ाहिर तव्हां सवाल पुछो त तव्हांजी ईद ईद असां सां गॾु पिया मल्हायो ऐं ज़ाहिर घर वारनि सां गॾु न त ईद ऑफिस में मल्हाइणु कीअं लॻंदो आहे असां ज़ौक़ जेको आहे सो ॾिसी वरितो आहे फौज़िया जो बि सिंगिंग जो आहे मंज़र जो ज़ौक़ असांखे पतो न पियो आहे शाइरी सां लॻा हुआ ख़बर आहे पर छा चवंदा आहिनि ढक ढकी भली जी सो ईद संदे ॾींहुं माना घर भातियुनि बजरायूं ही बि ज़ाहिर तव्हांजा घर भाती आहियूं असीं सभई सो उते ईद करे कीअं लॻंदो आहे सर ईद तक़रीबन ईअं थींदो आहे जो मूंखे मीडिया फील्ड जे अंदरि ईंदे तक़रीबन 5-6 साल थी विया आहिनि जो मूंखे हिन महिल ताईं यादि आहे मूंखे 5-6 सालनि जे दौरान 2 ईद नसीब थियूं आहिनि उहो बि कुझु मजबूरी हुयूं उन्हनि जी वजह सां मूंखे वञिणो पियो त ईद जी जॾहिं इहा ख़बर पवंदी आहे की जॾहिं हिते ऑफिस जे अंदरि ईद करणी हूंदी आहे हालांकि हे बि असांजी हिकिड़ी टीम आहे हिकिड़ी फैमिली आहे इन सां गॾु ईद कंदा आहियूं लेकिन ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पंहिंजी फैमिली सां गॾु जेके अमड़ आहे भेनर भाइर आहिनि नंढा आहिनि छो त हिन वक़्तु पंहिंजो जेको असांजी फैमिली आहे उन जे अंदरि सभिनि खां वॾो मां आहियां त मुंहिंजी वधीक कोशिशि हूंदी आहे जो मां पंहिंजी वालदा सां गॾु हुजां भेनर भाइरनि सां गॾु हुजां त मूंखे वधीक उते मुंहिंजी ईद जॾहिं ॻोठ हूंदी आहे त उहा मूंखे ॾाढी वधीक पसंदि हूंदी आहे छो त हिते जॾहिं हूंदी आहे त मां कोशिशि कंदो आहियां की भई फौज़िया सां विड़ी वठां फौज़िया सां थोरो रेफरेंस वठी वठां ऐं डायरेक्टर न्यूज़ खे थोरी मिनत मेड़ कयां या असांजा जी नाज़रीन असांजी ॻाल्हि ॿोल जेका आहे सो उहा जारी रखंदासीं ऐं हिते हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां जो प्रोग्राम जेको आहे उहो अॻिते माना इन जो सिलसिलो जारी रखंदासीं ऐं हिते कुझु दोस्त असांजा जेके आहिनि उहे हाणे वेंदा बि रहंदा त हिते हुसैन मंसूर साहिब खां असां हाणे मोकिलाईंदासीं हुसैन मंसूर साहिब जी वॾी महिरबानी अवां वक़्तु ॾिनो ईद जो एॾो भलारो ॾींहुं हुयो जी डेस्क जूं बि ज़ाहिर सी ॻाल्हि ज़िम्मेवारियूं उहे बि तव्हांखे निभाइणियूं आहिनि तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो इनशाला हाणे ॿिया दोस्त जेके हाणे नाज़रीन इन खां बाद में असां जेके पंहिंजा ॿिया दोस्त आहिनि जेके न्यूज़ जा आहिनि ऐं रिपोर्टिंग साइड जेके असांजा साथी उन्हनि खे बि घुराईंदा रहंदासीं उहे बि ईंदा ऐं पोइ उन्हनि जी ईद